वेलकम साला पर इंसाइक्लोपीडिया। हाणे पाण पंजे चैप्टर मतलब वेक्टर जैसे पाण तरफ़ी मिक़दार चवंदा हुन जी एक्सरसाइज में प्रॉब्लम कंदासीं जेका असां ख़ासि सम्झियासीं। ॿिया ग्राफिकली आहिनि, ही ॿई जेका आहिनि पंजो ऐं छहो ही ख़ासि आहिनि, ही पाण कंदासीं। ऐं हिन खां पहिरियों असांजो जेको टियों चैप्टर आहे हुन जा मिसाल एक्सरसाइज, पूरी एक्सरसाइज। चौथों चैप्टर हुन जा मिसाल ऐं एक्सरसाइज, ही सॼा सॉल्व थियल आहिनि। तव्हां असांजे चैनल ते ॾिसी सघो था ऐं इंशाल्लाह असां जल्दी पूरी किताब अपलोड करे छॾंदासीं। ॿिया मिस कंदा आहिनि, इंशाल्लाह असां को बि न मिसाल न को प्रॉब्लम एक्सरसाइज में मिस कोन कंदासीं। हाणे बिस्मिल्लाह करे शुरू कयूं था। 5 ॾाई 5 हिन में छा थो चए त हेठि ॾिनल ज़ोरनि जा उफ़क़ी एफ एक्स ऐं उमूदी एफ वाई जुज़ा लो। मतलब पाण खे एफ एक्स ऐं एफ आई मालूम करणो आहे, जेका कंपोनेंट इन जा ताक़तनि जा ज़ोरनि फोर्सनि जा। त पहिरें में छा आहे, हू चए थो त बाबा ॾह रेडिकल 2 न्यूटन 45 डिग्री कुंड ते एक्स महूर सां। जेकॾहिं ईअं हुजे 10 न्यूटन हुजे ऐं 45 डिग्री हुजे एक्स सां, त हुन जा एफ एक्स ऐं एफ आई मालूम कयो। पाण हिकु हिकु करे मालूम कंदासीं। पहिरियों ही मालूम करे वठंदासीं, पोइ ही सभिनी खां पहिरियों कयूं था। त हिन में डेटा लिखो पहिरियों, ठीकु आहे। डेटा छा हिन में फोर्स पाण खे मिलियल आहे, घणी आहे, फोर्स आहे 10 रेडिकल 2 न्यूटन, ठीकु आहे। ऐं एंगल थीटा घणो आहे, कुंड घणी आहे हिन में, कुंड आहे 45 जी। त हाणे पाण एफ एक्स बि मालूम करणो आहे, एफ एक्स छा थींदो, ऐं एफ वाई बि ॿई मालूम करना आहिनि, ठीकु आहे। पाण खे फार्मूला यादि हुअणु खपनि। फिजिक्स में ईअं ई आहे, प्रॉब्लम फार्मूला यादि हूंदा तॾहिं प्रॉब्लम सॉल्व थींदा ऐं डेटा कलेक्ट करणी ईंदी हुजे। डेटा पाण कलेक्ट कई आहे, हाणे फार्मूला सोल्यूशन। एफ एक्स मालूम करण लाइ कहिड़ो फार्मूलो आहे, एफ एक्स बराबरि आहे एफ कास थीटा जे। जेको एफ एक्स आहे उहो पाण सां कास खणंदो आहे, ठीकु आहे। जेको फंक्शन आहे ट्रिग्नोमेट्रिक कास खणंदो आहे, कास थीटा। हाणे पाण वैल्यू पुट कयूं। ही फोर्स जो घणो आहे, पाण फोर्स गिवन आहे 10 रेडिकल 2 ऐं कास घणो आहे पाण वटि 45 एंगल आहे। एफ एक्स 10 रेडिकल 2। हाणे कास 45 छा जे बराबरि आहे, कास 45 बराबरि आहे 1 अपान रेडिकल 2 जे। पाण ही आम अणपुर में आहे, पाण उन में बि खणी सघूं था, ॾाई अणपुर में बि। बाक़ी हिते सोलो थींदो पाण लाइ ही खणणु, छो जो ही इनखे सिंप्लीफाई करणु आसान थी वेंदो, ठीकु आहे। तव्हां ॾाई में बि खणी सघो था, उहो को मसइलो न आहे। ऐं यादि रखो 0 30 45 60 ऐं 90 घटि में घटि हिननि जा तव्हांखे साइन कास ऐं 10 जेका आहिनि फंक्शन उहो यादि हुअणु खपनि। हिननि जी वैल्यू ज़रूरी आहे ही प्रॉब्लम सॉल्व करण लाइ। स्पेशली कास ऐं साइन तो ज़रूरु यादि हुजे, तॾहिं ही प्रॉब्लम थी सघंदा, न त न थी सघंदा। एफ एक्स हाणे ॾिसो, ही रेडिकल 2 ही रेडिकल 2 ही पाण में कटिजी आहे। 10 खे 1 सां ज़रब कयोसीं त जवाबु छा आयो, 10 न्यूटन। मतिलबु एफ एक्स जेको आहे हू पाण वटि 10 न्यूटन आहे। हाणे हिन जे हेठि पाण कंदासीं, हिते करे था वठूं एफ वाई छा जे बराबरि आहे, हिन जो फार्मूलो आहे एफ साइन थीटा, ठीकु आहे। हाणे वैल्यू पुट कयूं। एफ छा जे बराबरि आहे पाण वटि 10 रेडिकल 2 ऐं साइन 45 बि। इन साइन 45 छा जे बराबरि हूंदी आहे, साइन 45 बि बराबरि हूंदी आहे 1 अपान रेडिकल 2 जे। हाणे हिते बि कटिजी था वञा, रेडिकल 2 में कटिजी वियो। 10 खे 1 सां ज़रब कयोसीं त जवाबु 10 न्यूटन आयो। हाणे 10 न्यूटन ही 10 आहे, हलो हिते 10 था लिखी वठूं, ठीकु आहे। 10 न्यूटन ही एफ वाई बि 10 न्यूटन आहे। मतिलबु एफ एक्स ऐं एफ वाई ॿई बराबरि आहिनि, जंहिंजी वैल्यू 10 न्यूटन आहे। सम्झायो आहे नी, अॻे बि को मसइलो न थींदो जो सम्झायो आहे त। हाणे पाण ॿियो करे वठूं। ॿिए में छा थो चए, ॿिए में थो चए त बाबा डेटा बेज कलेक्ट कयूं।
ही ॿियो साॻी मां ॿिए में तो चए त 15 न्यूटन जेकॾहिं हुजे डेटा में 15 न्यूटन एफ छाजे बराबरि आहे 15 न्यूटन जे 15 न्यूटन जे एंगल घणी हुजे कुंड हुजे 60 जी ठीक है। तो एफ एक्स भी मालूम कयो ऐं एफ वाई भी पान के ई बई मालूम करनियूं ठीक है। हाणे साॻियो ई कम पाण सॉल्यूशन एफ एक्स छाजे बराबर होंदो एफ एफ कास थीटा जी वैल्यू पुट कयूं एफ जी वैल्यू चाहे 15 न्यूटन 15 ऐं कास घणी आहे कास 60 ठीक है 15 कास 60 छाजे बराबर होंदी आहे कास 60 बराबर होंदी आहे 0.5 जी 0.5 जी 0.5 जो मतलब होंदो अधु हाणे 15 जो अधु छा थींदो 15 जो अधु थींदो 7.5 न्यूटन एफ एक्स भी पाण खे मालूम थी ठीक है। हाणे पाण मालूम करे वठूं एफ वाई जो फार्मूला एफ साइन थीटा ठीक है। हाणे एफ जी वैल्यू छा आहे साॻी 15 ऐं साइन 60 ठीक है साइन 60 छाजे बराबर होंदी आहे साइन 60 बराबर होंदी आहे 0.866 जी ठीक है। हाणे 15 के 0.866 सां ज़रब कंदासीं जवाब पाण वटि ईंदो 12.99 न्यूटन एफ वाई बराबर थी वियो 12.99 न्यूटन को मसइलो थियो सवलो आहे नी सफ़ा हाणे हाणे पाण टियों प्रॉब्लम करे वठूं हिन में ई टियों डेटा उनजी छा आहे डेटा में उनमें घणी न्यूटन मिलियल पाण खे 20 न्यूटन फोर्स घणी आहे फोर्स 20 न्यूटन आहे ठीक आहे ऐं एंगल जेके पाण कुंड चवंदा कुंड घणी आहे 90 जी डिग्री आहे ही हाणे एफ एक्स भी मालूम करनो ऐं एफ वाई भी पाण खे मालूम करनो सही आहे साॻियो ई तरीक़ो फार्मूलो खाली याद हुजे तो को मसलो ही ना है एफ एक्स छाजे बराबर आहे एफ एक्स बराबर आहे एफ कास थीटा जी हाणे वैल्यू पुट कयूं एफ जी वैल्यू छा आहे 20 ऐं कास घणी आहे कास 90 एफ एक्स 20 ऐं कास 90 छाजे बराबर होंदो आहे कास 90 बराबर होंदो आहे 0 जे ठीक आहे हाणे 20 के 0 सां ज़रब कंदासीं त जवाब पाण वटि 0 होंदो 0 न्यूटन हिक थी वियो हाणे ठीक है हाणे पाण एफ वाई मालूम कयो आहे एफ वाई में छा थियो एफ वाई जो फार्मूलो छा आहे एफ साइन थीटा एफ जी वैल्यू घणी आहे 20 मतलब 20 आहे हू पाण पुट कई आहे साइन जी वैल्यू छा आहे साइन घणो आहे 90 जी एंगल आहे पाण खे मिलियल त 90 जो साइन छा साइन 90 घणे जे बराबर होंदो आहे साइन 90 घणे जे बराबर होंदो आहे 1 जे 20 खे 1 सां ज़रब कयो त जवाब आयो आहे पाण वटि 20 न्यूटन भई मालूम थी वियो को भी मसलो हुजे कमेंट में पूछी सको था ऐं चैनल के सब्सक्राइब ना कयो चैनल के सब्सक्राइब करे वठो जीअं हर ईंदड़ नई वीडियो तव्हांखे मिली सके ऐं वीडियो पसंदि आई हुजे तो ज़रूर लाइक भी कयो ऐं कमेंट भी कयो मिलूं था नई वीडियो में खुदा हाफ़िज़।